वगड़ मां ख़बर ॾींदा हलूं त वगड़ वासी पोरियत कारी कामण सां जड़ींदे फौत थी वियो। शहर जे बाज़ार मोहल्ला वासी पोरियत मोहम्मद पुनल तीवणु जंहिंखे 5 ॿारनि जी औलाद हुई ऐं हू घर जो अकेलो कमाइण वारो हुयो, जेको बुकिन ऐं कारी कामण जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुयो। जॾहिं त हिन दर्दमंद अपील पिणु कई हुई पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे समेत DC ऐं सिहत खाते नोटिस वठी वायर न कई ऐं पोरियत मोहम्मद पुनल तीवणु काफ़ी अरसे खां बुकिन ऐं कारी कामण जी बीमारी सां जड़ींदे फौत थी वियो। मरूम पंहिंजे इलाज ते घर जो अलाह ताला विकिणियो पर तबियत में सुधारो न अची सघियो, जेको बीमारी जे बिस्तरे ते पयल रहियो ऐं जड़ींदे फौत थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।